मुझे तो मंजूर है जैसे तेरी रजा जाने, रजा का फलसफा है ये शहीद करबला जाने। निगाहे दीद चश्म पर हुसैन अल मुज्तबा जाने, अरे मोहम्मद के घराने को कादिर क्या, बस खुद खुदा जाने। जी बिल्कुल नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं शाह बिलाल नूरानी जे सालाने उर्स मुबारक में। असी हींअर मौजूद आहियूं सैयद उमैद अली शाह लकियारी जे मैखाने ते, उहो बि लाहौर तुला मकान में ही आहे। नूरानी ॾे जॾहिं सफ़र थिए थो त विच में लाल बाग ऐं साईं जो जेको मैखानो आहे उहो अचे थो। उते सूफ़ी रागी फ़क़ीर भागचंद लाखाणी जंहिंजो तालुक़ु सांगड़ सां आहे, सिंध जो नौजवान उभरंदड़ सूफ़ी रागी आहे। ऐं हर साल उहो नूरानी दरगाह ते हिते अची साईं जी जेको उमैद अली शाह जो मैखानो आहे उते महफ़िल सूफ़ियाणो राग ॿुधाईंदो आहे। उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं सूफ़ी रंग में कीअं तव्हांखे ख़्यालु थियो अचण जो अॼुकल्ह जी नौजवानी में? बिस्मिल्लाह पहिरीं हक़ मौजूद सूफ़ी अज़म असांजो जेको दरगाह जो वाबस्ता आहे उहो असां सूफ़ी अज़म दरगाह सां, दरगाह रोयल फ़क़ीर साईं, दरगाह मंठार फ़क़ीर ऐं सूफ़ी इन लाड़े में ई आहियूं असीं। जीअं इन करे प्यार ऐं मोहबत जो पैगाम हितां ई मिले थो। सूफ़ी रंग में अचण खां पोइ भला तव्हांजूं केसटूं केतिरियूं निकियूं, मक़बूलियत केतिरी मिली, कहिड़े गाने तव्हांखे मक़बूल कयो सूफ़ी रंग? सूफ़ी में त मुंहिंजा काफ़ी कलाम, केसटुनि जो त दौर हींअर न आहे रहियो, केसटूं हिकिड़ो ॿ कयूंसीं। उन खां बाद में असांखे जेका पज़ीराई मिली, असां इहे दरगाहूं आहिनि, इहे जेके सूफ़ियुनि जा मैखाना आहिनि, मंठार फ़क़ीर साईं थियो, साईं वली मोहम्मद साईं त थिया, लिगारी साहिब जे साईं चीज़ल साईं सूफ़ी, शाह इनायत जो, कहिड़ियूं अहिड़ियूं दरगाहूं जेके आहिनि हींअर जा जेके फ़नकार, उन्हनि लाइ हीउ वॾो स्टेज आहे, हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। ऐं इन्हनि दरगाहनि ते अचनि सूफ़ी, सुठो राग ॻाइनि, सुठो पैगाम मैसेज पहुचाइनि। तव्हांजे कहिड़ो कलाम आहे जेको मक़बूल थियो? भागचंद करे फ़क़ीर भागचंद, हाणे सॼी सिंध हुनखे सुञाणे, पर ॿाहिरियां मुल्क जा बि तव्हां दौरा दुबई ऐं पोइ पाकिस्तान लेवल जा इस्लामाबाद में प्रोग्राम कयल, कलाम कहिड़ो जेको सूफ़ी मशहूरु थियो उन जा ॿ बोल बि असांखे ॿुधायो जे तव्हांखे हिते मथे आंदो? हा, मुंहिंजा कलाम त काफ़ी आहिनि, काफ़ी कलाम ॻायल आहिनि, पर हींअर जेको नेट जे दौर ते हले पियो, इहो मुंहिंजो कलाम ॾाढो ज़बरदस्तु आहे। साईं अनवर साईं जिन जी काफ़ी आहे, साईं सईदाबाद जा आहिनि, उन्हनि जी काफ़ी आहे। तुंहिंजे नीह छॾियो वा नचाए, तुंहिंजे नीह छॾियो वा नचाए, वाह वाह इश्क तुंहिंजो, वाह वाह इश्क तुंहिंजो, छॾी जान जिस्म ही जलाए, छॾी जान जिस्म ही जलाए, वाह वाह इश्क तुंहिंजो, वाह वाह इश्क तुंहिंजो। ईअं ॿिया मुंहिंजा काफ़ी कलाम आहिनि। साईं फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन साईं जी काफ़ी है, उहा बि मुंहिंजी मशहूरु काफ़ी आहे। अगर पहचानो फ़कीर को तुम, फ़कीर देखा अल्लाह देखा, अहिड़ियूं काफ़ियूं आहिनि जेके मशहूरु आहिनि। हिन वक़्तु जेके सूफ़ी राग में भला जेके नौजवान आहिनि उहे कहिड़ी शयुनि खे पसंदि कंदा आहिनि ॿुधण वारा? ॿुधण वारा बसि हर क़िस्म जा ॿुधण वारा मिलनि था, हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। पर सूफ़ी अज़म असांजे ॻाइण जे हिसाब सां, असांजे हिसाब सां असांखे हिते काफ़ी छोकिरा नौजवान सुठे तरीक़े सां ॿुधनि था, फरमाइशूं कंदा, साईं फ़क़ीर साईं हीउ कलाम ॿुधायो, और साईं एजाज़ साईं जो हीउ कलाम ॿुधायो, साईं मंठार फ़क़ीर साईं जी काफ़ी ॿुधायो, व रोयल साईं जी काफ़ी ॿुधायो, वरी सुठे तरीक़े सां। कहिड़ी हाणे ख़्वाहिश आहे भला त काऊं कहिड़ी स्टेज ते वञा? कलंदर बि तव्हां ॻायो आहे, लतीफ़ साईं बि ॻायो आहे, अञा कहिड़ी स्टेज रहियल आहे जिते तव्हांजी ख़्वाहिश आहे त उते वञा? बसि ख़्वाहिशूं त दुनिया में पूरियूं न आहिनि थींदियूं एडी साहब, पर मक़सदु छा आहे त जेको बि आहे सुठो आहे, जेको मौला जो रंग आहे लॻा पिया आहियूं, जिथे वधीक रब जे हथ में आहे, जीअं हुन भलाई थींदी। थैंक यू। नाज़रीन, सूफ़ी रागी फ़क़ीर भागचंद लाखाणी जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन ॿुधायो त सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ऐं वलियनि खां सवाइ मुख़्तलिफ़ स्टेट ऐं ॿाहिरि मुल्कनि जा मूं दौरा करिया आहिनि। सूफ़ी रंग जो हिकिड़ो पंहिंजो ई रंग आहे, उन रंग में आउं रुधल आहियां ऐं मूंखे मुहबत ऐं इश्क़ आहे सूफ़ी राग सूफ़ी रंग सां। उन करे इन राग जी जेका सोबत आहे उन में आउं आयो आहियां। आईंदा जेको असीं ॿिए कंहिं फ़नकार सां या कंहिं ज़ाइरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, एसी ताईं पंहिंजे मेज़बान एडी कुंवर खे ॾींदा इजाज़त। अलावा।